Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. आमदनी का वधीक असासन वारे केस में पीपी अगवान खुर्शीद शाह ते फर्द जुर्म लागू करण वाली कार्रवाई 3 नवंबर ताईं मुलतवी। अदालत में पेश उवैस कादिर शाह जी गैर हाज़िरी सबब ॿुधणी मुलतवी। सुप्रीम कोर्ट पे खुर्शीद शाह सनस पुट जी ज़मानत वारी दरख्वास्त ॿुधणी 2 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। केस में शरीक जवाबदारनि खे नोटिस जारी। खुर्शीद शाह नैब केस के इंतकामी कार्रवाई करार ॾींदे अवामी ॿुधणी जो मुतालबो करे छॾियो। खुर्शीद शाह जो चवणु आहे त नैब केस रुगो ऑपोज़िशन लाइ आहिनि। मूंखे सखर में PTI वारनि खां ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण जी सज़ा ॾिनी पेई वञे। गिलगित बल्तिस्तान में धांधली बावजूद अवाम सिलेक्टेड खे रद्द करे छॾियो। मुल्क में कोरोना वायरस वधीक 18 इंसानी जानियूं खसे वरतियूं। 2547 नवां केस रिपोर्ट। NCOC मौजूद मुल्क में एक्टिव केसेस जो तादाद 32,000 आहे। लाहौर में कोरोना SOPs जी भञकड़ी ते रेस्टोरेंट्स ऐं फास्ट फूड पॉइंट्स सील। कराची में एहतियाती उपाव नज़रअंदाज करण ते शहरनि मथां 35,000 रुपया ॾंढ लाथो। अहदो संभालण बाद वज़ीर आज़म इमरान खान जो अफ़गानिस्तान जो पहिरियों दौरो। अफ़गान सदर अशरफ गनी जी दावत ते वफ़्त सां गॾु अॼु काबुल रवानो थींदो। वापारी मुआहिदे खे जल्द हतमी शक्ल ॾियण जो फ़ैसिलो। अफ़गान ट्रांज़िट ट्रेड पारां 10 सालनि जो मुआहिदो करण ते बेइतफ़ाक़। टंडवाला यार वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल STP अगवान अल्ताफ़ जिस्कानी जी टंडवाला यार में जनाज़े नमाज़ अदा कई वई। क़ौम परस अगवाननि समेत शहरनि जे वॾे अंग शिरकत कई। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिबि अल्ताफ़ जिस्कानी खे 4 गोलियूं लॻियूं। 2 गोलियूं मथे में, 1 कंध में ऐं 1 गोली बाह में लॻी। डॉक्टर कादिर मक्सी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अल्ताफ़ जिस्कानी खे सोचियल सम्झियल साज़िश तहत क़त्ल कयो वियो आहे। लसानी तंज़ीम मुलविस थी सघे थी। STP जे मरकज़ी अगवान अल्ताफ़ जिस्कानी जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध जे अक्सर शहरनि में शटरबंद हड़ताल। घोटकी, बदीन, कोटड़ी, टंडवाला यार, टंडो मोहम्मद खान, टंडो बागो, डिगड़ी, मोरो, मीरपुर साकरो, गौसपुर, जरवार, नसरपुर, नवाब वली मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि में कारोबार बंद। STP जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। पुलिस जो गश्त जारी। डिगड़ी में गुज़िरियल ॾींहुं छिकताण ऐं हवाई फायरिंग जो STP जे 14 कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। कराची वासियुनि जो इंतज़ार ख़त्म थियण वारो। 2 ॾहाकनि खां मुअत्तल थियल सर्कुलर रेलवे अॼु ॿीहर हलंदी। पहिरें मरहले में सिटी स्टेशन खां पिपरी स्टेशन ताईं ट्रेनूं हलंदियूं। किरायो 50 रुपया मुक़रर। रेलवे स्टेशन जा अञा ताईं प्लेटफॉर्म बि न ठही सघिया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी क्रॉसिंग्स ऐं फ्लाईओवर न ठहण सबबि हादसनि जो बि ख़दशो। लियारी स्टेशन ते का बि सहूलियत मौजूदु ई नाहे। कराची में नालनि तां हद दख़लियूं हटाइण लाइ ग्रैंड ऑपरेशन अॼु मंज़ूर कॉलोनी खां शुरू थींदो। नालनि ते गैर क़ानूनी तौरु अॼु 800 घर ड्राहे पटकिया वेंदा। इंतज़ामिया कंहिं बि अणवणंदड़ सूरतहाल खे मोञण लाइ रेंजर्स ऐं पुलिस अटाला घुराए वरिता। ऐं कोर्ट ॾिजी वेझो जवाबदार फ़ोन ते ॻाल्हाइण जी तोहमत लॻाए भाॼाई खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ फैज़ल महर में जवाबदार नज़ीर महर शकीला महर ते कुहाड़े जा वार कया।
वाक़े बाद जवाबदार फरार, मक़तूला जो लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि। जल्द खेस कानून जी पकड़ में आंदो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।